बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी प्रोनाउन के बे लेक्चर से जो हाजिर थे आयूँ। आज के लेक्चर में असी जो है प्रोनाउन के पेरें काइंड किस्म पर्सनल प्रोनाउन के बारे में पढ़ंदासूं। पर्सनल प्रोनाउन ज़मीर ख़ालिश हमेशा जो है ख़ास तौर पर मानून के लिए इस्तेमाल थे तो इन जा टे किस्म हैं जैन के अंग्रेजी में फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन और थर्ड पर्सन चवंदा आहियूं। जॾहिं त असां इन्हनि खे सिंधी में ज़मीर मुतकल्लिम, ज़मीर हाज़िर और ज़मीर ग़ैब चवंदा आहियूं। छाकाणि त ये सब जा सब जेका आहिनि ये इंसाननि पर्सन की जगह ते जेको आहे इस्तेमालु थियनि था ऐं वॾे में वॾी ॻाल्हि आहे त इहे हमेशह जेको आहे नाउन की जगह ते इस्तेमालु थियनि था। हाणे जेको आहे असां प्रोनाउन के पहिरें काइंड किस्म पर्सनल प्रोनाउन के बारे में पढ़ूं था। अचो त पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। असां लिखियो है सब खां पहिरें पर्सनल प्रोनाउन। पर्सनल प्रोनाउन की डेफिनेशन में असां लिखियो है त इट इज पार्टिकुलरली यूज्ड इन द प्लेस ऑफ पर्सन। त इहो ख़ास तौर ते जेको आहे माण्हुनि जे बदिरां इस्तेमालु थिए थो पियो। हाणे पर्सनल प्रोनाउन जा जेके आहिनि असां पढ़ियो आहे त टे क़िस्म आहिनि। देयर आर थ्री काइंड्स ऑफ पर्सनल प्रोनाउन, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन। व्हाट इज फर्स्ट पर्सन? फर्स्ट पर्सन इज यूज्ड फॉर स्पीकिंग पर्सन। तो जो है ज़मीर मुतकल्लिम हमेशा जो है ॻाल्हाईंदड़ माण्हू पंहिंजे लाइ इस्तेमालु कंदो आहे। उन खां बाद में जो सेकंड पर्सन इज यूज्ड फॉर स्पोकन टू। फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन इज यूज्ड फॉर पर्सन स्पोकन टू। तो चवण जो मक़सद जो ज़मीर हाज़िर हमेशा जो है ॻाल्हाईंदड़ या हाज़िर माण्हू के लिए इस्तेमालु जो ॻाल्हाईंदड़ माण्हू हाज़िर माण्हू के लिए इस्तेमालु कंदो आहे। असां उनखे जो है ज़मीर हाज़िर चवंदा आहियूं। ऐं उन खां बाद में थर्ड पर्सन इज यूज्ड फॉर पर्सन स्पोकन ऑफ। तो थर्ड पर्सन ज़मीर ग़ाइब हमेशा जो है गैर मौजूद माण्हू के लिए इस्तेमालु कया वेंदा आहिनि। अचो त असां जेको आहे पंहिंजे लेक्चर जी शुरुआत कयूं था। असां जेको आहे हिते जेको असां चार्ट ठाहियो आहे इहो पर्सनल प्रोनाउन जो चार्ट आहे ऐं इन में असां जेको आहे इन जा तकरीबन जो केस लिखा है। सब्जेक्टिव केस भी लिखो है, असां जो ऑब्जेक्टिव केस भी लिखो है, उनका बाद में पॉसेसिव केस भी लिखो है। तो असां चवण जो मकसद यह है तो जेकॾहिं असांजो नाउन है तो उनके नाउन जी करे जेकॾहिं नाउन असांजो जुमले में सब्जेक्ट है तभी उनकी जो साॻी जंहिंखे चोजे खणी कंडीशन होंगी साॻियो जो उनकी सब्जेक्ट है जहिड़े तरीक़े से ऑब्जेक्ट तौर जेकॾहिं असां उनके इस्तेमालु कयूं तभी वो जो हूबहू साॻियो ई रहंदो। ऐं जेकॾहिं असां उनखे पॉसेसिव केस में भी इस्तेमालु कयूं था तभी वो जो पंहिंजी साॻी कंडीशन में जॾहिं त ज़मीर जो है इहो हमेशा जो सब्जेक्टिव केस फर्स्ट क्वेश्चन जेकॾहिं पहिरें जो है असां पंहिंजे फर्स्ट पर्सन आई के बारे में जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त आई जो है असांजे सब्जेक्टिव केस में जेकॾहिं असां इनखे लिखंदासीं या कंहिं नाउन की जगह ते जो नाउन जुमले में सब्जेक्ट तौर इस्तेमालु कयो ऐं असां उनके भी जो है उन नाउन की जगह ते जेकॾहिं इस्तेमालु कयूं था त असां सब्जेक्टिव तौर जेकॾहिं इस्तेमालु कंदासीं इनखे ईअं लिखंदासूं। ऐं असां नाउन की जगह ते इनके ऑब्जेक्टिव केस में लिखण चाहियूं था तो पोइ असां जेको आहे इनके ऑब्जेक्टिव केस में अहिड़े तरीक़े सां लिखंदासूं। ऐं जेकॾहिं असां इनके पॉसेसिव केस में लिखण चाहियूं था तो पोइ ॿ कंडीशन्स आहिनि असां अहिड़े तरीक़े सां जेको आहे इनके पॉसेसिव केस में लिखंदासूं। चवण जो मक़सद है तो नाउन चाहे सब्जेक्टिव केस में हुजे, चाहे ऑब्जेक्टिव केस में हुजे, चाहे पॉसेसिव केस में हुजे, चाहे वोकेटिव केस में हुजे, तो उन जी करे भी जेको आहे उन जो शिकिल जी या उन जो वर्ड है वो तब्दील न तो थिए। लेकिन असां हिते ॾिसूं था त आई जेको सब्जेक्टिव केस आहे आई के जगह असां ऑब्जेक्ट तो लिखूं था तो मी लिखंदासीं ऐं जॾहिं असां उनके पॉसेसिव केस में लिखंदासीं या तो असां उनके मैं लिखंदासीं या असां उनके मैं लिखंदासीं। हाणे असां जेको आहे सभ खां पहिरें पंहिंजे जेको फर्स्ट कॉलम में लिखियो आहे असां पर्सन लिखियो आहे त आया जेका असां टेबल ठाही आहे त इन में आई जेकॾहिं आहे त आई जेको आहे इहो कहिड़ो पर्सन आहे? फर्स्ट पर्सन आहे। उन खां बाद में असां ॿिए कॉलम में लिखियो आहे त आया इहो जेको आहे इहो वाहिद आहे या जमा आहे, असां उनजो नंबर लिखियो आहे। टियों जेको कॉलम आहे असां उन में जेको आहे उनजो जेंडर लिखियल आया इहो मस्कुलाइन जेंडर जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो, फेमिनाइन जेंडर जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो, न्यूट्रल जेंडर जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो या कॉमन जेंडर जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो, असां उहो लिखियो आहे। ऐं उन खां बाद में असां चौथे कॉलम में जेको आहे प्रोनाउन जो सब्जेक्टिव केस लिखियो आहे। उन खां बाद जेको पंजों कॉलम आहे असां उनजो जेको आहे ऑब्जेक्टिव केस लिखियो आहे ऐं जेको छहों कॉलम आहे उन छहें कॉलम खे वरी असां जेको आहे ॿियनि कॉलमनि में विरायो आहे। त पॉसेसिव केस में जेको आहे असां नाउन के प्रोनाउन के जेको आहे उहो लिखियो आहे। त हाणे जेका असांजा हिन पासे वारा जेका ये असां लिखिया आहिनि ई असांजा जेका आहिनि पॉसेसिव एडजेक्टिव तौर इस्तेमालु थींदा आहिनि।
ऐं असां जेका आहिनि पासे लिखिया आहिनि इहे असांजा पॉसेसिव प्रोनाउन तौरु इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त माए जेको आहे असांजो पॉसेसिव एडजेक्टिव आहे ऐं माइन जेको आहे असांजो पॉसेसिव प्रोनाउन आहे। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त माए जॾहिं बि इस्तेमालु थींदो त इहो पाण खां बाद में यकदमि नाउन खणंदो ऐं इन जे करे जेको आहे त असांखे चऊं था त इहो जेको आहे पॉसेसिव एडजेक्टिव आहे। असां पोइ खे जेको आहे थोरो बाद में जेको आहे एग्जांपल्स वग़ैरह खे ॾिसंदासीं। हाणे फ़िलहालु जेको आहे असां इन टेबल खे जेको आहे ॾिसूं था पिया। हाणे जेको आहे असां सब्जेक्टिव केस में सभ खां पहिरीं जेको आहे आए खे लिखियो आहे त हाणे आए खे असां जेके ॾिसूं था त आया इहो आहे जेको असांजो कहिड़ो पर्सन आहे, इहो पर्सनल प्रोनाउन आहे त ॾिसूं जो पर्सनल प्रोनाउन में जेको आहे फर्स्ट पर्सन आहे असांजो, सेकंड पर्सन आहे या थर्ड पर्सन आहे। जेकॾहिं असां हिन पासे अचूं था ॾिसूं था त इहो जेको आहे फर्स्ट पर्सन में लिखियो पियो आहे, इहो फर्स्ट पर्सन आहे ऐं जेकॾहिं असां ॾिसूं था त इहो वाहिद आहे या जमा आहे त इहो लिखियल आहे सिंगुलर, माना इहो असांजो वाहिद आहे। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां जेंडर में ॾिसूं था त जेंडर में जेको आहे कॉमन लिखियल आहे त चवण जो मक़सदु इहो आहे त असां आए खे जेको आहे मेल सां बि इस्तेमालु, मेल जे लाइ बि इस्तेमालु करे सघूं था ऐं असां हिनखे फीमेल जे लाइ बि इस्तेमालु करे सघूं था। इन जे करे इन जो जेको जेंडर थींदो वञी उहो कॉमन थींदो वञे। उन खां बाद में आए जेको असां आए खे जेको आहे जेके सब्जेक्ट तौरु लिखणु चाहियूं था असां आए लिखंदासीं ऐं जेकॾहिं असां हिनखे ऑब्जेक्टिव केस में लिखणु चाहियूं था त पोइ असां हिनखे मी लिखंदासीं ऐं जॾहिं असां हिनखे पॉसेसिव केस में लिखणु चाहियूं था त पोइ असां जेको आहे इहो हिनखे माए लिखंदासीं या माइन लिखंदासीं। हाणे उन खां बाद में अचो त आए असांजो जेको आहे असां पढ़ियो त बाबा जेको नंबर में या तादाद में इहो जेको आहे वाहिद आहे। हाणे फर्ज़ कयो मां तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां त मां सम्झो फर्स्ट पर्सन आहियां ऐं मां जेको आहे पंहिंजे ॻाल्हाइण दौरान जेको लफ़्ज़ इस्तेमालु करे रहियो आहियां, मां जो लफ़्ज़ इस्तेमालु करे रहियो आहियां। इन जे लाइ मां छाकाणि त मां वाहिद आहियां, इन जे लाइ पंहिंजे लाइ जेको आहे जेके फर्ज़ कयो आई एम टीचिंग ग्रामर, त हाणे हिते जेको आहे मां पंहिंजे लाइ छा इस्तेमालु कयो, आए इस्तेमालु कयो। आए जेको आहे सिंगुलर, ॾिसो मां सिंगुलर आहियां, वाहिद आहियां, इन जे करे पंहिंजे लाइ आए इस्तेमालु कयो। जेकॾहिं मां तव्हां सां मुखातिब आहियां ऐं तव्हां जेको आहे सॉरी जेकॾहिं हिते मुंहिंजी जॻह ते जेको आहे को मां सां गॾु ॿियो बि हुजे हा, उहो बि जेको आहे सेखारे रहियो हुजे हा त मां फर्ज़ कयो वाहिद आहियां ऐं मां सां गॾु जेकॾहिं को ॿियो हुजे हा त पोइ असां जेको आहे हिते आए इस्तेमालु न कयूं आहे बल्कि असां छा इस्तेमालु कयूं आहे, वी आर टीचिंग ग्रामर। हाणे मां जेकॾहिं अकेलो आहियां त पंहिंजे लाइ छा इस्तेमालु करे रहियो आहियां, आई एम टीचिंग ग्रामर, मां ग्रामर सेखारे रहियो आहियां छाकाणि त मां सिंगुलर आहियां, फर्स्ट पर्सन सिंगुलर आहे। ऐं जेकॾहिं मां फर्स्ट पर्सन प्लूरल हुजे हा त पोइ पंहिंजे लाइ जेको आहे मां आए न बल्कि जेकॾहिं मां फर्स्ट पर्सन प्लूरल हूंदुसि त पोइ ज़ाहिर आहे मां अकेलो न हूंदुसि, मूंसां गॾु ॿियो बि को हूंदो त उन जी जॻह ते जेकॾहिं असां पढ़ाइण वारा ॿ आहियूं त पोइ असां फर्स्ट पर्सन प्लूरल थी वेंदासीं ऐं असांजी जॻह ते आए जी जॻह ते जेको आहे उहो ई इस्तेमालु थींदो। जीअं मां चवंदो आई एम टीचिंग ग्रामर त पोइ मां ईअं न चवंदुमि, पोइ मां छा चवंदुमि वी आर टीचिंग ग्रामर, असीं ग्रामर पढ़ाए रहिया आहियूं। हाणे असां जेके ॿिए नंबर ते ॾिसूं था त वी बि जेको आहे असांजो फर्स्ट पर्सन आहे, आए जेको आहे असांजो सिंगुलर जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो, जॾहिं त वी जेको आहे असांजो प्लूरल माना जमा जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। जेकॾहिं हिक खां वधीक ॻाल्हाइण वारा हूंदा, हिक खां वधीक सेखारण वारा हूंदा, हिक खां वधीक खाइण वारा हूंदा, हिक खां वधीक को एक्शन सरंजाम ॾियण वारा हूंदा त असां उन्हनि जे लाइ जेको वी इस्तेमालु कंदासीं। जॾहिं ते असां आए असांजो कॉमन जेंडर हुयो त वी बि असांजो जेको आहे कॉमन जेंडर हूंदो त असां हिनखे मेल जे लाइ बि इस्तेमालु करे सघूं था ऐं जमा फीमेल जे लाइ बि हिनखे असां इस्तेमालु करे सघूं था। ऐं जेकॾहिं असां हिनजो तादाद ॾिसूं था त इहो प्लूरल में आहे, जमा में आहे ऐं जेकॾहिं असां पर्सन्स में ॾिसूं था त इहो बि जेको आहे असांजो फर्स्ट पर्सन में जेको आहे शुमार थिए थो पियो। आए असांजो फर्स्ट पर्सन वाहिद आहे ऐं वी असांजो फर्स्ट पर्सन जमा आहे। आए जेको आहे वाहिद जे लाइ इस्तेमालु थींदो ऐं वी जेको आहे हिक खां वधीक जेका सब्जेक्ट हूंदा उन्हनि जे लाइ असांजो जेको आहे वी इस्तेमालु थींदो। उन खां बाद में जेकॾहिं असां ॾिसूं था त मां हिते जेको आहे उन खां बाद में जेको आहे यू लिखियो आहे, यू जेको आहे असांजो सिंगुलर तौरु बि इस्तेमालु थिए थो, यू असांजो प्लूरल तौरु बि इस्तेमालु थिए थो पियो। आए ऐं वी जेका असांजा ॿई हुया इहे फर्स्ट पर्सन हुया, जॾहिं त यू असांजो जेको आहे सेकंड पर्सन आहे। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त ॿ माण्हू जेकॾहिं पाण में गुफ़्तगू करे रहिया आहिनि, हिकिड़ो ॻाल्हाए रहियो आहे त ॿियो ॿुधी रहियो आहे। जेको ॻाल्हाए रहियो आहे असां हुनखे फर्स्ट पर्सन चवंदा आहियूं ऐं जेको ॿुधी रहियो आहे असां हुनखे सेकंड पर्सन चवंदा आहियूं। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं मां ॻाल्हाए रहियो आहियां ऐं तव्हां ॿुधी रहिया आहियो त तव्हां जेको आहे सेकंड पर्सन आहियो ऐं आउं जेको आहियां फर्स्ट पर्सन आहियां। ऐं जेकॾहिं मुंहिंजी जॻह ते हिकु मां अकेलो न पर मूंसां गॾु हिकिड़ो ॿियो बि गॾु हुजे हा त पोइ असां जेको आहे फर्स्ट पर्सन हुजूं हा पर प्लूरल हुजूं हा। हाणे मां अकेलो आहियां, इन जे करे मां जेको आहे फर्स्ट पर्सन आहियां पर आहियां मां जेको आहे वाहिद। जेकॾहिं गॾु मूंसां गॾु को हुजे हा त पोइ उहो जेको आहे असां जेका ॿई जेका थी वञूं असां प्लूरल जेको आहे थी वञूं हा, असांजो जेको आहे पर्सन हुजे हा उहो फर्स्ट पर्सन हुजे, छाकाणि त असां
ॿुधण वारा आहियो। फर्स्ट पर्सन हमेशह जेको आहे उहो स्पीकर हूंदो आहे ऐं सेकंड पर्सन हमेशह जेको आहे उहो लिसनर हूंदो आहे। त ज़ाहिर आहे जॾहिं ॿ ॼणा पाण में ॻाल्हाइनि था त हिकु दफ़ा हिकु जेको आहे त पहिरें हिकु ॻाल्हाईंदो त ज़ाहिर आहे उन खां बाद में ॿियो जेको आहे ॻाल्हाईंदो। हाणे जेको ॻाल्हाए रहियो आहे उहो फर्स्ट पर्सन हूंदो ऐं जेको ॿुधी रहियो आहे उहो सेकंड पर्सन हूंदो। हाणे जेको ॿुधी रहियो आहे जेकॾहिं उहो ॻाल्हाईंदो त पोइ उहो फर्स्ट पर्सन थी वेंदो ऐं जेको ॻाल्हाए रहियो हाणे उहो जेकॾहिं ॿुधंदो त उहो छा थी वेंदो सेकंड पर्सन थी वेंदो। जहिड़े तरीक़े सां फर्स्ट पर्सन सिंगुलर जे लाइ आहे इस्तेमालु थी रहियो हुयो ऐं फर्स्ट पर्सन प्लूरल जे लाइ असां जेको आहे उहो इस्तेमालु करे रहिया हुआसीं त अहिड़े तरीक़े सां सेकंड पर्सन सिंगुलर जे लाइ बि यू इस्तेमालु थींदो ऐं सेकंड पर्सन प्लूरल जे लाइ बि जेको आहे उहो यू इस्तेमालु थींदो। जीअं फर्स्ट कयो मां जेको आहे सिंगुलर आहियां फर्स्ट पर्सन सिंगुलर आहियां त मां पंहिंजे लाइ आई इस्तेमालु कंदो आई एम टीचिंग ग्रामर। हाणे जेको आहे तव्हां जेकॾहिं तादाद में हिकु आहियो त तभी तव्हां पंहिंजे लाइ त जेको आहे तव्हांजे लाइ मां चवंदुमि त यू आर लर्निंग ग्रामर। तव्हां ग्रामर सिखी रहिया आहियो। हिकिड़ो आहे त तभी मां ईअं चवंदुमि यू आर लर्निंग ग्रामर। जेकॾहिं हिक खां वधीक आहियो तादाद में तभी मां तव्हांजे लाइ जेको आहे यू आर लर्निंग ग्रामर तव्हां ग्रामर सिखी रहिया आहियो। त चवण जो मक़सदु इहो आहे त जेको सेकंड पर्सन हूंदो उन में जेकॾहिं असां यू आहे असांजो सिंगुलर त प्लूरल बि जेकॾहिं असां उनजो कंदा उनखे इस्तेमालु कंदासीं तॾहिं बि जेको आहे असांजो प्लूरल बि जेको आहे उहो यू इस्तेमालु यूज़ खे असां जेको आहे वाहिद जे लाइ बि इस्तेमालु करे सघूं था ऐं जमा जे लाइ बि इस्तेमालु करे सघूं था। जहिड़े तरीक़े सां असां फर्स्ट पर्सन में वाहिद जे लाइ आहे इस्तेमालु करे रहिया हुआसीं ऐं जमा जे लाइ जेको असां फर्स्ट पर्सन जेको आहे उहो ई इस्तेमालु करे रहिया हुआसीं। जॾहिं त सेकंड पर्सन में जेको आहे यू ई आहे जेको वाहिद जे लाइ बि इस्तेमालु थींदो ऐं जमा जे लाइ बि इस्तेमालु थींदो। हाणे असां जेके यू खे ॾिसूं था त यू जेको आहे जेके सिंगुलर आहे त उनजो जेको जेंडर आहे उहो कॉमन हूंदो ऐं जेकॾहिं प्लूरल आहे त बि उनजो जेंडर जेको आहे कॉमन हूंदो ऐं उहो जेको आहे प्लूरल हूंदो ऐं उहो सेकंड पर्सन हूंदो। उन खां बाद में असां अचूं था पिया थर्ड जेको आहे असांजो आहे थर्ड पर्सन। फर्स्ट पर्सन स्पोकन हू इज़ स्पीकर सॉरी फर्स्ट पर्सन जेको आहे स्पीकर जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। सेकंड पर्सन जेको आहे उहो लिसनर जे लाइ इस्तेमालु थिए पियो थो ऐं थर्ड पर्सन जेको आहे नॉन नेगेटिव जेको माना असां हिते मौजूदु न हुजे पर असां उनजे बारे में ॻाल्हि करे रहिया हुजूं उनखे जेको आहे थर्ड पर्सन या थर्ड पर्सन ईअं बि चवंदा त थर्ड पर्सन इज़ यूज़्ड फॉर पर्सन स्पोकन ऑफ। त माना थर्ड पर्सन हमेशह उन माण्हू जे लाइ इस्तेमालु थींदो आहे जेको हुते मौजूदु न हुजे पर जंहिंजे बारे में ॻाल्हि कई वञे। हाणे जेके असां चयो त बाबा जहिड़े तरीक़े सां फर्स्ट पर्सन सिंगुलर बि हूंदो आहे त प्लूरल बि हूंदो आहे अहिड़े तरीक़े सां असांजो सेकंड पर्सन जेको यू आहे उहो सिंगुलर जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे ऐं प्लूरल जे लाइ बि यू इस्तेमालु थींदो आहे। जॾहिं त असांजो फर्स्ट पर्सन जेको आहे सिंगुलर उहो आहे जॾहिं त असांजो फर्स्ट पर्सन प्लूरल जेको आहे उहो असांजो हू ई आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त आहे जेको आहे असांजो वाहिद आहे ऐं हुई जेको आहे असांजो जमा आहे। जेकॾहिं ॻाल्हाइण वारो अकेलो हूंदो त उहो पंहिंजे लाइ आहे इस्तेमालु कंदो। जेकॾहिं ॻाल्हाइण वारा हिक खां वधीक हूंदा त उहे पंहिंजे लाइ जेको आहे उहो ई इस्तेमालु कंदा। पर ॿुधण जेको ॻाल्हाईंदड़ आहे ॿुधण वारो जेकॾहिं अकेलो आहे त बि हुनजे लाइ यू इस्तेमालु कंदो। जेकॾहिं ॿुधण वारा हिक खां वधीक आहिनि त बि हुनजे लाइ जेको आहे यू इस्तेमालु कंदो। हाणे असां जेको आहे चवंदा पिया पंहिंजे थर्ड जेको आहे पर्सन जे बारे में थर्ड पर्सन जे बारे में असांजो थर्ड पर्सन हमेशह उहो हूंदो आहे जंहिंजे बारे में ॻाल्हि कई वञे जेको हुते मौजूदु न हुजे। सिंधी में असां हुनखे ज़मीर ग़ैब। फर्स्ट पर्सन खे चवंदा ज़मीर मुतकल्लिम सेकंड पर्सन खे चवंदा ज़मीर हाज़िर ऐं थर्ड पर्सन खे असां चवंदा ज़मीर ग़ैब जेको असां मौजूदु न हुजे पर असां उनजे बारे में ॻाल्हि कई वञे उनजे बारे में गुफ़्तगू कई वञे उनखे थर्ड पर्सन चइबो आहे। थर्ड पर्सन में असांजा सिंगुलर भी आहिनि त थर्ड पर्सन में असांजा प्लूरल भी आहिनि। जेकॾहिं असां ॾिसूं था त थर्ड पर्सन में पहिरें नंबर ते असांजो आहे ही जेको मस्कुलिन जेंडर आहे ऐं इहो जेको आहे सिंगुलर आहे ऐं इहो जेको आहे मुज़क्कर जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। उनखां बाद में जेके ॿिए नंबर ते असां ॾिसूं था त शी आहे जेको असांजो फेमिनाइन आहे ऐं इहो बि सिंगुलर आहे। त चवण जो मक़सदु आहे ही जेको आहे उहो वाहिद आहे ऐं उहो जेको आहे सिंगुलर आहे ऐं उहो जेको आहे मुज़क्कर जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। जॾहिं त असां शी खे ॾिसूं था त शी बि असांजो जेको आहे सिंगुलर आहे नंबर में ऐं जेको आहे उनखां बाद में इहो जेको आहे फेमिनाइन माना मोनस जे लाइ जेको आहे इहो इस्तेमालु थींदो। ही असांजो जेको आहे मुज़क्कर जे लाइ ऐं शी असांजो जेको आहे फेमिनाइन मोनस जे लाइ इस्तेमालु थींदो। उनखां पोइ टे नंबर ते आहे असांजो इट जेको न्यूट्रल जेंडर आहे इहो जेको आहे जेंट्स बेजान आहे ऐं बेजान शयुनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे लेकिन इहो असांजो बि सिंगुलर आहे। हाणे ॾिसूं था उनखां बाद में असांजो आहे दे जेको कॉमन जेंडर आहे ऐं उहो जेको आहे असांजो नंबर में जेको आहे प्लूरल आहे ऐं थर्ड पर्सन आहे असांजो। हाणे जेका ही आहे शी आहे इट आहे इहे असांजा जेका टे आहिनि इहे असांजा सिंगुलर थर्ड पर्सन आहिनि। हाणे जेकॾहिं असां सिंगुलर थर्ड पर्सन खे प्लूरल करणु चाहियूं त फर्स्ट ही
इस्तेमाल कंदासीं शी के जो सिंगुलर है जेकॾहिं असां प्लूरल तौर इस्तेमाल कंदा तॾहिं बि असां जेको आहे दे इस्तेमाल कंदासीं ऐं इट जेको आहे सिंगुलर है जेकॾहिं असां इनखे प्लूरल तौर इस्तेमाल कंदा तॾहिं बि जेको आहे असां दे इस्तेमाल कंदासीं चवण जो मक़सद इहो आहे त हिन जी जेकी जेंडर आहे कॉमन आहे ही जी जेकी जेंडर आहे उहा मस्कुलाइन आहे शी जी जेंडर जेकी आहे उहा फेमिनाइन आहे ऐं इट जी जेंडर जेकी आहे उहा न्यूट्रल आहे पर जेको दे आहे उहो कॉमन जेंडर आहे माना चवण जो मक़सद इहो आहे जेकॾहिं हे वाहिद आहे त जमा जे लाइ असां दे इस्तेमाल करे सघूं था शी जेकॾहिं वाहिद आहे त इन जमा जे लाइ असां दे इस्तेमाल करे सघूं था इट जेको असां न्यूट्रल जेंडर आहे लेकिन वाहिद आहे जेकॾहिं जमा तौर इस्तेमाल करणु थो चाहियूं त असां हिते दे इस्तेमाल करे सघूं था हाणे चवण जो मक़सद इहो आहे त असांजा ही शी इट जेको आहे नंबर में असांजा सिंगुलर आहिनि वाहिद आहिनि लेकिन टिनिनि जी जेकी जेंडर आहे उहा जेकी आहे मुख़्तलिफ़ आहे ही जेको आहे उहो मस्कुलाइन जेंडर मोनस में अचे थो मुज़कर में अचे थो पियो शी जेको आहे असांजो फेमिनाइन जेंडर मोनस में अचे थो पियो इट असांजो जेको आहे सिंगुलर आहे ऐं न्यूट्रल जेंडर जेंट्स बेजान में असांजो जेको आहे उहो अचे थो पियो पर जॾहिं असां इन्हनि खे जमा तौर इस्तेमाल कंदासीं त ही बि जेको आहे उहो दे में कन्वर्ट थींदो शी बि जेको आहे दे में कन्वर्ट थींदो ऐं इट बि जेको आहे जेकॾहिं प्लूरल में इस्तेमाल थींदो त उहो दे तौर इस्तेमाल थींदो हाणे चवण जो मक़सद इहो आहे त असां जेको आहे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन ऐं थर्ड पर्सन जे बारे में असांखे ख़बर पइजी वई त फर्स्ट पर्सन हमेशह जेको आहे आई ऐं हुई हूंदा आहिनि आई जेको आहे असांजो सिंगुलर तौर इस्तेमाल थींदो आहे ऐं हुई जेको आहे असांजो प्लूरल तौर इस्तेमाल थींदो आहे जेकॾहिं सेकंड पर्सन में असांजो आहे यू जेको ॿ दफ़ा इस्तेमाल थियल आहे जेके असां हिनखे सिंगुलर तौर भी वाहिद सॉरी जेकॾहिं असां हुनखे वाहिद बि इस्तेमाल कंदा त बि यू इस्तेमाल थींदो जेकॾहिं असां हुनखे प्लूरल में इस्तेमाल कंदा तॾहिं बि असांजो जेको आहे यू इस्तेमाल थींदो जेको असां सेकंड पर्सन आहे पर जॾहिं असां जेको आहे थर्ड पर्सन ते अचूं था त ही असांजो जेको आहे नंबर में सिंगुलर आहे लेकिन जेंडर में असांजो मस्कुलाइन आहे ऐं इहो जेको आहे वाहिद आहे पर जॾहिं असां हिनखे जमा तौर इस्तेमाल कंदासूं त पोइ इहो जमा तौर जे लाइ जेको आहे दे तौर इस्तेमाल थींदो उन खां पोइ अचूं था असां जेकॾहिं शी में त शी असांजो जेको थर्ड पर्सन आहे ऐं जेंट्स जे हिसाब सां जेको फेमिनाइन माना मोनस आहे ऐं जॾहिं असां शी के सिंगुलर तौर इस्तेमाल कंदा पर जॾहिं असां प्लूरल तौर इस्तेमाल करणु चाहियूं था त पोइ असां इन जी जॻह ते जेको आहे दे खे इस्तेमाल कंदासीं उन खां बाद में असांजो जेको इट आहे थर्ड पर्सन जेको असांजो सिंगुलर आहे तादाद में सिंगुलर आहे ऐं जेकी जेंट्स आहे उनजी बेजान आहे जॾहिं इहो वाहिद तौर इस्तेमाल थींदो इट इस्तेमाल थींदो जॾहिं असां हिनखे जमा तौर जेको आहे इस्तेमाल कंदासीं त पोइ असां हिनखे दे इस्तेमाल कंदासीं हाणे आख़िर में असांजो बचो थी दे जेको थर्ड पर्सन आहे पर असांजा जेका पहिरियां टे हुया ही शी इट उहे सिंगुलर हुया दे जेको असांजो प्लूरल आहे ऐं इहो कॉमन आहे ऐं हे जेका वाहिद आहिनि जेकॾहिं असां हिनखे जमा तौर इस्तेमाल कंदासूं त पोइ असां हिनखे दे इस्तेमाल कंदासूं हाणे उम्मीद आहे त तव्हांखे असांजो फर्स्ट पर्सन थर्ड पर्सन सेकंड पर्सन ऐं थर्ड पर्सन समझ में अची वियो हूंदो उन खां बाद में नंबर जेको सिंगुलर प्लूरल जेका नंबर पढ़ियासीं उहे बि तव्हांखे समझ में अची विया हूंदा ऐं उन खां बाद में असां उनजी जेंडर पढ़ी थो पाए कॉमन जेंडर आहे हे मस्कुलाइन जेंडर आहे हे फेमिनाइन जेंडर आहे हे जेंट्स बेजान आहे हे कॉमन जेंडर आहे इहो बि तव्हांखे जेको आहे ज़रूरु समझ में अची वेंदो ऐं उन खां बाद में असां हाणे जेको आहे नाउन जो सब्जेक्टिव केस आहे नाउन सॉरी हे प्रोनाउन जो जेको आहे सब्जेक्टिव केस आहे जॾहिं बि नाउन जेको आहे प्रोनाउन जेको आहे कंहिं बि नाउन जी जॻह ते इस्तेमाल थिए थो पियो जेको नाउन जेको आहे जुमले में सब्जेक्ट तौर फ़ाइल तौर इस्तेमाल थियो आहे त ज़ाहिर जॾहिं असां प्रोनाउन बि इस्तेमाल कंदासीं त असां प्रोनाउन खे बि जेको आहे उनजे सब्जेक्टिव केस वारी फॉर्म में जेको आहे लिखंदासूं जीअं आहे अहमद गोज़ टू स्कूल अहमद स्कूल वञे थो अहमद स्कूल वञे थो अहमद जे अंदरि असांजे जेको आहे प्रोनाउन इस्तेमाल करणु चाहींदो आहे प्रोनाउन पढ़ियो प्रोनाउन हमेशह जेको आहे इसम जॻह ते इस्तेमाल थींदो आहे त पोइ जेकॾहिं असां जी जॻह ते असां इस्तेमाल प्रोनाउन खे इस्तेमाल कंदा पोइ अहमद जॻह ते छा इस्तेमाल थींदो ही गोज़ टू स्कूल त हू स्कूल वञे थो त हाणे ॾिसो त अहमद जेको आहे असांजो सब्जेक्टिव केस आहे त ही बि असांजो जेको आहे उहो सब्जेक्टिव केस आहे हाणे चवण जो मक़सद इहो आहे त जॾहिं जेको आहे नाउन सब्जेक्टिव तौर इस्तेमाल थींदो त असां प्रोनाउन बि जेके असां उन जॻह ते इस्तेमाल कंदासीं असां उनजो सब्जेक्टिव केस इस्तेमाल कंदासीं नाउन जेकॾहिं ऑब्जेक्ट तौर इस्तेमाल थियो आहे त असां उनजो जेको प्रोनाउन आहे न उहो बि असां उनजो प्रोनाउन जो बि ऑब्जेक्टिव केस इस्तेमाल कंदासीं नाउन जेकॾहिं पॉजिटिव केस इस्तेमाल थियो आहे त असां प्रोनाउन जो बि पॉजिटिव केस इस्तेमाल कंदासीं हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था त असां आई लिखियो आहे आई असांजो सब्जेक्टिव केस आहे मी जेको आहे असांजो ऑब्जेक्टिव केस आहे ऐं माई ऐं माइन जेको आहे असांजो पॉसेसिव केस आहे हाणे चवण जो मक़सद इहो आहे त जेकॾहिं असां जुमले में काई नाउन जी जॻह ते जेकॾहिं आई खे असां इस्तेमाल कंदा त ज़ाहिर आहे जेको अॻियों नाउन आहे उहो सब्जेक्टिव केस में हूंदो त असां उन जॻह ते आई जेको आहे उहो सब्जेक्टिव तौर इस्तेमाल कंदासीं
ठीक है जे रिवायत में है जे जमा में है तो समझ ले वही इस्तेमाल कंदासे ऐं उन खां अलावा जे उनजी जेंडर या उनजो नंबर या तादाद जेको तब्दील है तो अड़े तरीक़े से पर असां जे नाउन जो सब्जेक्टिव केस असां प्रोनाउन जो भी जेको है जे रिप्लेस प्रोनाउन को असां रिप्लेस कयूं था तो उनकी जगह ते भी असां जेको है प्रोनाउन जो सब्जेक्टिव केस इस्तेमाल कंदासूं ऐं जेकॾहिं असांजो जेको नाउन आहे उहो ऑब्जेक्टिव केस में इस्तेमाल थियो आहे त असां उन खे जेकॾहिं प्रोनाउन सां रिप्लेस कयूं था प्रोनाउन खे उनजी जगह ते इस्तेमाल कयूं था त उनखे प्रोनाउन जी जगह ते इस्तेमाल करण जे लाइ असां जेके प्रोनाउन ऑब्जेक्टिव नाउन असांजो ऑब्जेक्टिव केस में इस्तेमाल थियल आहे त पोइ असां प्रोनाउन जो बि जेको आहे उन जगह ते ऑब्जेक्टिव केस ते इस्तेमाल कंदासीं जीअं फर्स्ट जो मिसाल आहे Ali likes हिना तो हाने अली इजाजत है he likes her तो हाने अली जेको अली जो जेको जेकरे सा अली इजाजत अली जेको असा जो सब्जेक्ट है तो जेकरे सा उनके प्रोनाउन सा रिप्लेस कयो था तो अली के सा ही सा रिप्लेस कंदा से उनका बाद में हिना जेको है असा जो नाउन है एंड जुमले में असा जेको ऑब्जेक्ट है हिना के जेकरे असा रिप्लेस करण चाहूं था तो हिना के असा जेको हर सा रिप्लेस कंदा से छाकाण हिना एक छोकरी है वो मोनेस है मोनेस ले हमेशा सब्जेक्ट तौर में शी ऑब्जेक्टिव केस में जेको हर इस्तेमाल कंदा इन जे लाइ असा के जेको चेंज कयो ही लाइक्स हर जेको असा जो जुमले में तब्दील थियो उनका बाद में आए मैं जेको असा जो पॉसेसिव केस में इस्तेमाल थे तो पियो ऐं मैं जेको है यो असा जो पॉसेसिव एडजेक्टिव तौर इस्तेमाल थे तो पियो जने असा जो माइन है आर्स है योर्स है हिज है हर्स है इट्स है देयर है तो ये सब भी असा जे क्या ये पॉसेसिव प्रोनाउन तौर इस्तेमाल थींदा आहिनि असां इन जे बारे में वधीक जेको आहे मिसालनि सां जेको आहे अॻे लेक्चर में असां जेको आहे तव्हांखे इन जा मिसाल ॾींदासीं कहिड़े तरीक़े सां जेको आहे प्रोनाउन जेको आहे नाउन जॻह ते सब्जेक्टिव केस में इस्तेमाल थिए थो ऐं कहिड़ी जॻह ते प्रोनाउन जेको आहे नाउन जी जगह पे ऑब्जेक्टिव केस में इस्तेमाल थिए थो पियो जेकॾहिं नाउन जेको ऑब्जेक्टिव केस में आहे त प्रोनाउन कीअं उन जगह ते ऑब्जेक्टिव केस में इस्तेमाल थिए थो पियो ऐं असां इंशाअल्लाह जेको पंहिंजे अॻे लेक्चर में इनखे ॼण जेको वधीक एग्जाम्पल ऐं मिसाल जे ज़रिए जेको सम्झंदासूं अॼु जे लेक्चर में असां सिर्फ़ु टेबल जे ज़रिए इहा शइ सम्झाइण जी कोशिशि कई आहे तो बाबा हिन में जेको आहे नाउन जेकॾहिं सब्जेक्टिव केस में आहे त उहो कहिड़े तरीक़े सां लिखिबो जेकॾहिं ऑब्जेक्टिव केस में आहे त असां उनखे कहिड़े तरीक़े सां लिखंदासीं ऐं जेकॾहिं पॉसेसिव केस में आहे त पोइ असां उनखे कहिड़े तरीक़े सां लिखंदासीं ऐं उन खां बाद में असां हर हिकु जेको जेंडर आहे उहो बिल्कुलु जेको आहे वाज़े करे लिखियो आहे बाबा जेको आहे फर्स्ट जो जेको आहे सब्जेक्टिव केस में आहे पंहिंजो जेंडर छा आहे जेंडर जेको कॉमन बाबा हिन खे छोकिरी जे लाइ बि इस्तेमालु करे सघूं था ऐं छोकिरे जे लाइ बि मेल जे लाइ बि इस्तेमालु करे सघूं था फीमेल जे लाइ बि इस्तेमालु करे सघूं था ऐं तादाद में छा आहे इहो तादाद में जेको वाहिद आहे पर्सन कहिड़ो आहे इहो फर्स्ट पर्सन आहे उन खां बाद ॾिसो हुई बि असांजो जेको आहे सब्जेक्टिव केस में आहे जेंडर बि हिन जो कॉमन आहे ऐं तादाद में जेको आहे इहो असांजो जमा आहे माना जमा वाहिद आहे जमा आहे ऐं इहो बि असांजो फर्स्ट पर्सन में इस्तेमालु थिए थो त माना फर्स्ट पर्सन में असांजो आहे ऐं हुई जेका असांजा फर्स्ट पर्सन में इस्तेमालु थियनि था ऐं जेको आहे उहो सिंगुलर जे लाइ ऐं हुई जेको आहे उहो प्लूरल जे लाइ उन खां बाद जेका सेकंड नंबर में ॾिसूं था सेकंड नंबर में असांजो जेको यू आहे जेको कॉमन में आहे ऐं उहो सिंगुलर जेको आहे नंबर में सिंगुलर आहे जंहिंसां ॿिए खाने में ॾिसूं था त यू जेको असांजो कॉमन आहे लेकिन उहो प्लूरल आहे चवण जो मतिलबु इहो आहे त यू असां ॿार सिर्फ़ जे लाइ लिखियो आहे सम्झण जे लाइ हिकिड़ो यू बि लिखूं आहे तॾहिं बि असांजो कमु थी छाकाणि त जेके सिंगुलर हुजे त बि यू हूंदो जेके प्लूरल हुजे त बि असांजो यू हूंदो उन खां बाद जेके असां थर्ड पर्सन ते अचूं था त थर्ड पर्सन में असांजो ही आहे जेको आहे जेंट्स मुज़क्कर जे लाइ इस्तेमालु थींदो आहे वह जे लाइ ऐं जेकॾहिं असांखे जमा में लिखणु चाहियूं त पोइ असां ते इन जी जॻह ते लिखंदासीं ठीक है उन खां पोइ शी आहे जेको असांजो जेंट्स मोनस में आहे ऐं सिंगुलर तादाद में जेको सिंगुलर आहे ऐं असांजो थर्ड पर्सन आहे इहो जेकॾहिं असां सिंगुलर तौर सब्जेक्ट में इस्तेमालु कंदासीं शी तौर कंदासीं जेकॾहिं असां इनखे जमा तौर जेको आहे जुमले में इस्तेमालु कंदासीं पोइ इन जे लाइ बि असां दे इस्तेमालु कंदासीं उन खां बाद में इट असांजो थर्ड पर्सन आहे ऐं इहो सिंगुलर आहे ऐं इहो जेको आहे जेंट्स बेजान में इस्तेमालु थिए थो पियो जेकॾहिं वायर हूंदो त असांखे एट तौर इस्तेमालु कंदासीं जेकॾहिं प्लूरल तौर जमा तौर जेकॾहिं इस्तेमालु करणु चाहियूं त असांखे दे तौर इस्तेमालु कंदासीं उन खां बाद में आख़िर में असांजो जेको आहे थर्ड पर्सन में जेको आहे दे आहे जेको जेंडर जे हिसाब सां त कॉमन आहे लेकिन जो नंबर जे हिसाब सां इहो प्लूरल आहे जेको ही शी इट जे जेको आहे प्लूरल केस में इस्तेमालु थींदो आहे सब्जेक्टिव केस में उम्मीद है तव्हांखे अॼु जो लेक्चर असांजो पसंदि आयो हूंदो जेकर तव्हांखे अॼु असांजो लेक्चर पसंदि आयो आहे त हिनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो वॾी महिरबानी अल्लाह हाफ़िज़।